पाण ई ईंदमि हो त आऊं बि अॻु भरी थियां, मतां चवे में बलोच त कमी ईअं मां कीअं न थियो। जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं मौलवी अहमद मल्हाह, सभई सिंध जा बाज़ौक़ ॾिसंदड़ मान वारा साथियो, अस्सलाम वालेकुम। दोस्तो, आऊं हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि करणु, हिकिड़ो हक़ीक़त जेका तव्हां शेयर करणु थो चाहियां त असीं ज़िला थरपारकर तहलके कलोई में रहूं था। तहलको कलोई मिठी ऐं बदीन जे पूरे विच ते आहे। मिठी ऐं बदीन जे विच में 120 किलोमीटरनि जो फ़ासिलो आहे। 120 किलोमीटरनि जे फ़ासिले में हिकिड़ी वॾी इस्पताल आहे ई कलोई शहर में। कलोई शहर ऐं उन जे पसकिरदाई में आऊं सम्झां थो त बसि 500-600 खनि ॻोठ रहनि था। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थरपारकर मिठी खां और ते विच में किथे इस्पताल कोन्हे, बदीन खां और ते का सुठी इस्पताल कोन्हे, हेॾां सीअर खुई विहाऊ खां वेंदे त इन सॼी इलाइक़े जे विच में हीअ हिकिड़ी मेन इस्पताल आहे। ऐं इस्पताल हींअर अलहमदुलिल्लाह अपग्रेड थी आहे। सुरेंद्र वाला साईं हींअर बाबतला साहिब कोशिशनि था, पर वरी दुख जी ॻाल्हि इहा आहे त इन इस्पताल में तिबी सहूलियतूं कतई कोन्हनि। एक्सरे जी मशीन आहे जेका गुज़िरियल 6 महीननि खां बिल्कुलु ख़राबु पई आहे। एड्स जूं टेस्टूं कोन्हे। ऐं हिन इस्पताल में अल्ट्रासाउंड जी सहूलियत सिर्फ़ु जेको आहे सो हमल वारी औरत ताईं महदूदु आहे। जेकॾहिं हिन हेॾे वॾे एरिए में आदि जो कंहिंखे सूरु थो पवे, कंहिंसां को मसइलो थो थिए, कंहिंखे अल्ट्रासाउंड जी कंहिं बि हवाले सां ज़रूरत थी पवे, उहो माण्हू केॾांहुं वञे। ऐं उहो माण्हू जॾहिं कलोई अचे थो इस्पताल ते, इस्पताल वारा हुनखे चवंदा बाबा असां वटि कुझु कोन्हे, तव्हां हलिया वञो। उहो माण्हू परेशान थी कलोई जे MBBS डॉक्टरनि खे उथारे थो। ऐं कलोई जे MBBS डॉक्टरनि जो इहो उसूल रहियो आहे काफ़ी वक़्त खां त कतई न उथंदा। माण्हू मरे त मरी वञे, नुक़सानु थिए त थी वञे हलियो, पर कलोई जो MBBS डॉक्टर न उथंदो। वरी बि अताई डॉक्टर वीचारो को ओड़े पाड़े में या राज भाग में किथे न को उथंदो। उहो जेका हुनजो जहिड़ो फुरो हाल आहे सुई हणी हुनखे कंहिं इस्पताल भेड़ो करे छॾिबो। पर MBBS कलोई जे डॉक्टरनि खे इहो शरफ़ हासिलु आहे त उन्हनि मां कॾहिं बि को केॾी बि एमरजेंसी में न उथंदो। हा, बाक़ी को वॾेरो आहे, को सरमाएदार आहे त पोइ उन लाइ त डॉक्टरनि जी उथणु मजबूरी आहे। पर हिकिड़ो अवामी माण्हू जेको मिसकीन अचे थो, उहो उन जे लाइ केर बि नथो ॿुधाए। भले केरु इन शइ खे आज़माए बि ॾिसे कलोई अची। त आऊं जेके बि असांजा दोस्त ॿुधनि पिया उन्हनि खे चवां थो हीअ पोस्ट शेयर कनि। हिन इलाइक़े में, हिन राज में तमामु घणा माण्हू रहनि पिया। ऐं माण्हू कलोई जे पसगिरदाई में जेके रहनि पिया, उहे उन्हनि जो तइलक इंतिहाई ग़रीब फैमिलियुनि सां आहे। हिते वीचारा माण्हू ग़रीब क़ौम रहनि पियूं। उहे माण्हू तक़रीबन काठ वढीनि था, सिर तगारी जी मज़ूरी कनि था। त उन सिर तगारी जी मज़ूरी करण वारो माण्हू बठंदे मज़ूरी कंदा 200-300 रुपया उहे ॿाहिरूं तारीख़ छॾाईनि था। त उन हवाले सां उहो वीचारो जेकॾहिं आदि जो हुनखे मजबूरी थिए, उहो कीअं बदीन वञे, कीअं मिठी वञे, किथां हुन लाइ सवारी अचे, किथां हुन वटि बंदोबस्तु अचे। त जेकॾहिं हिते असां वटि इस्पताल ठही आहे त उन में घटि 24 कलाक सुठियूं सहूलियतूं, सुठियूं मशीनरियूं, डॉक्टराणियूं हर टाइम ते सभु सहूलियतूं अवेलेबल हुजणु खपनि। ऐं सभिनी असांजे कलोई शहर जे बाशऊर दोस्तनि खे ऐं असांजे कलोई जे MPs खे, थरपारकर जे MP MNAs खे ऐं DHO थरपारकर ऐं हेल्थ मिनिस्टर सिंध साईं मुराद अली शाह साहब वज़ीर आला ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट खां बि इहा पुरज़ोर मुतालबो थो कयां त महिरबानी करे असां कलोई वारनि जे हिन अहम मसइले ते ध्यानु ॾियो, असांजे इस्पताल खे सहूलियतूं ॾियो ऐं हिते जेके मिसकीन माण्हू आहिनि जीअं त हू इलाजु कराए सघनि। ऐं वॾियूं महिरबानियूं। अब्दुल कयूम राहू, कलोई थरपारकर।